कढी कंहिंजी कल न छेड़ जेतर ताब न छेड़ जेतर मुहब महे सरवट हुजे कम कंदो छा कजो बेसरार उहे नबी नूर बलजी आयो अदा बचड़ जे नमूने में बचड़ जे नमूने में चंडूरे को जड़ा सोए मुहा वाले तेरे कोन महल मैं कमीन रदा है हक करा कंद हेठ दिया अखा जान तगा नहीं लायक परे कनु तकड़ जड़ा कर मेहर नजर सथी लायक पवाथी न हित जे विच चस जहरा कम कंदो छा कजो बेसरार उले में नबी नूर बलजी आयो बचड़ जे नमूने में कम कंदो छा कजो बेसरार उले में नबी नूर बलजी आयो बचड़ जे नमूने में बचड़ जे नमूने में जो कहरो करके कुरान जहरा करके दिनो राज में यरदा कर किताब न आए खुदा खुदा बंदगी आप हर जय मोहम्मद दिया हबीब के बिरिया जो को हिसाब न आए नजम दो न अगने आयो दुनिया में कन्या पायो जनाबे मोहम्मद जेरो जनाब न आहे मगर मुस्तफा की मोहब्बत अदा अमल ला जवाब कुछ खुसूर वंडे वठा पंजे अजीब साम सजन सरापा मोर आ मां फारो पारो पाओ जंहिंमें सूर न सोदड़ो सो थोड़े भंजे साम दियल महे सरदाम इहे पुरब न ईंदो कंहिंखे आए मगर मुस्तफा जी मोहब्बत अदा अमल ला जवाब कुछ कचारियूं त कयूं रातियूं रूए ज़मीन ते लख आयूं लख वयूं के खिलाइन के ख्यालनि में के वञनि खिल खयूं जे महे सरतल जूं से घरियूं घर आयूं मगर मुस्तफा जी मोहब्बत अमल ला जवाब अमल ला जवाब मगर मुस्तफा जी मोहब्बत अमल ला जवाब अमल ला जवाब के मदीने वारो
साझरी हर ॻाल्हि हली वेंदी दौरा पा मूंखे ॾींहं जो मखलूक सॼी ॾींदी महेसर खे महल ई वरी मुश्किल हथ ॾींदी निहोरे ॾींदी मूंखे जुदाई महबूब जी मुस्तफ़ा बिना इश्क नाणे वारी कभी नवाबी खरीद और हिक वारी ते वल वल में तू खरीद किताब ही निस्बत ना निर्वार किती जग आलम विच इज़हार किताब मिस्कीन दा सीना हे पेज तेरी मेरे अखियां ते होवे कदम तेरा है मुस्तफा मिट्टी की ज़कात बिना इश्क नाने वारी कभी क्या नवाबी कभी क्या नवाबी मुस्तफा खाना है मिठी की ज़कात बिना इश्क नाने वारी कभी क्या नवाबी कभी क्या नवाबी सोन घोरो एरो नबी जे गुलामन जहिड़ो ॾिठो कंहिंजे नेड़नि काथे नवाब न आहे ख़ुदोरी ख़ुदावंद जी आत हर शइ मोहम्मद जी हबीब किबरिया जो को हिसाब न आहे दो न अॻ में आयो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब न आहे जो मौला कयो कोन लेखो सिजन ताजुर उभिरी जवान भली डिघी रात हुजे जीअं वञण जी महबूब खे न वरी वत हुजे हमेशा हिन ज़ईफ़ वटि ही तरसल ज़ात हुजे जीअं महेसर वीचार में मखलूकात हुजे तहरी ज़ात हुजे जंहिंजे ॾिसण सां ॾुखड़ा लहनि अचो दी दवाई अचो रुमाई त देखो हिकु जो हिबो जो मौला कयो कोन लेखो कयो कोन लेखो विछड़ल जो विसरण सेकंड हिकिड़ो सूर जो आसाननि जो गुज़रण महेसर खां बंदि न कर इहो मिलण ऐं मुल्कण सिजनाज़नि सां निकिरण तुंहिंजो तलब भरण ले तीर अचो दी दवाई अचो रुबारी त देखो हिकु जो ही मुंहिंजो मौला कयो कद न लेखो कयो कद न लेखो जब आवाज़ लाइ मुंहिंजी सा तुंहिंजी शया ख़ुदा जो ख़िताब ॿिए जो ख़िताब न आहे ख़ुदावंद जी आत हर शइ मोहम्मद जी जा हबीब किबरिया जो को हिसाब न आहे अॻ में जायो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब न आहे मोहम्मद त मिठड़े रब सां मिलो रूबरू बिना खोर बेक़दरे जो बुनियादी
अॻ में ॼायो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब न आहे को गुलाम नबी तूं नहीं खातिरी करे महेश्वर मदाही कजो अदा अही खातिरी करे को गुलाम नबी तूं नहीं खातिरी कर महेश्वर मदाही कहिजो अही खातिरी कर अही खातिरी कर को गुलाम नबी तूं नहीं खातिरी कर महेश्वर मदाही कहिजो अही खातिरी कर अही खातिरी कर ना पढ़ंदड़नि जे ख़ातिर ना ॿुधंदड़नि जे ख़ातिर इन्हनि कान इंशा अल्लाह अज़ाब ई न आहे ख़ुदा जी ख़ुदा बंदगी आत हर शइ मोहम्मद जी हबीब किबरिया जो को हिसाब ई न आहे अॻ में ॼायो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब ई न आहे ख़ुदा जी ख़ुदा बंदगी आत हर शइ मोहम्मद जी हबीब